ओम शांति। एडिटी मिली तारीख़ है 7 नवंबर 2024। मीठा मीठा पावतर चवंदा मीठे मीठे ॿार ज्ञान जो टियों नेत्र सदा खुलो रहे तो खुशी में रोमांच खड़ा थी वेंदा। खुशी जो पारो पारो सदा चढ़ो रहंदो। प्रश्न आहे, हिन समय मनुष्य जी नज़र ॾाढी कमज़ोर आहे, इन करे उन्हनि खे सम्झाइण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, बाबा चईंदा आहिनि हुन जे लाइ तव्हां अहिड़ा वॾा वॾा चित्र ठाहियो जो उहो परां खां ई ॾिसी करे सम्झी वञनि। हीअ ॻोल्हे जो सृष्टि चक्र जो चित्र ॾाढो वॾो हुजिणो खपे। हीअ आहे अंधे जे अॻियां आईनो। प्रश्न, सॼी दुनिया खे स्वच्छ ठाहिण में तव्हांजो मददगार केरु ठहींदो आहे? उत्तर आहे, ये नेचुरल क्लाइमिटीज़ तव्हांजी मददगार ठहींदी आहे। ये बेहद जी दुनिया जी सफ़ाई जे लाइ ज़रूरु कोई मददगार खपे न। ओम शांति। गायन भी बाप सां 1 सेकेंड में वरसो अर्थात जीवन मुक्ति। त ॿिया सभु आहिनि जीवन बंद में। इहे हिकु आहे त्रिमूर्ति ऐं गोले वारो चित्र जो आहे, बसि इहे ई मुख्य आहिनि। इहे ॾाढा वॾा वॾा हुजणा खपनि। अंधनि जे लाइ त वॾो आईनो खपे न, त सुठी तरह ॾिसी सघनि, छो जो हाणे सभिनि जी नज़र कमज़ोर आहे, बुद्धि घटि आहे न। बुद्धि चइबो आहे 3 नेत्र खे। तव्हांजी बुद्धि में हाणे ख़ुशी आई, ख़ुशी में जंहिंजा रोमांच खड़ा न थींदा आहिनि, गोया शिव बाबा खे यादि न कंदा आहिनि, त चईंदा आहिनि ज्ञान जो टियों नेत्र थोरो खुलियो आहे, झंझूर आहे। बाप सम्झाईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि अगरि ख़ुशी में जंहिंजा रोमांच खड़ा न थियनि, गोया शिव बाबा खे यादि न कंदा आहिनि, त चईंदसीं ज्ञान जो टियों नेत्र थोरो खुलियल आहे, मतिलबु थोरो थोरो खुलियल आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कोई खे बि शॉर्ट में सम्झाइणो आहे। वॾा वॾा मेला आदि लॻंदा आहिनि, ॿार ॼाणंदा आहिनि सर्विस करण लाइ वास्तव में हिकु चित्र ई बसि आहे। भल गोले जो चित्र हुजे त बि हर्जो न आहे, हिकु चित्र। हिन समय ॾाढा थी विया आहिनि। बाबा ड्रामा ऐं झाड़ अथवा कल्पवृक्ष जो ऐं 84 जे चक्कर जो राज़ सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा बाप जो ये वरसो मिलंदो आहे न, ये भी सुठी रीति क्लियर आहे। हिन चित्र में सभु अची विया। बाबा चवनि था कि हिन चित्र में सभु अची विया ऐं एतिरा सभु चित्रनि जी दरकार न आहे। इहे 2 चित्र ॾाढा वॾा वॾा अक्षरनि जा हुजनि, लिखत बि हुजे। जीवन मुक्ति गॉड फादर जो बर्थ राइट आहे। होनहार विनाश खां पहिरियों विनाश बि ज़रूरु थियणो आहे। ड्रामा जे प्लान अनुसार आपे ई सभु सम्झी वेंदा। तव्हांखे सम्झाइण जी बि दरकार न रहंदी। इहे सभु लिखो, अक्षर बि ॾाढा क्लियर हुजणा खपनि। त बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे, इहे त बिल्कुलु पको यादि रहणो आहे। परंतु माया तव्हांखे बुलाए ॾींदी आहे, समय बीतंदो वेंदो आहे। गायन बि आहे न, ॾाढी वई, इन्हनि जो अर्थ हिन समय जो ई आहे, बाक़ी थोरो समय ई रहियो आहे। स्थापना त थिए ई थी न, बाक़ी थोरो समय ई रहियो आहे। स्थापना त थिए ई थी, विनाश में थोरो समय आहे, थोरे में बि थोरी रहंदी वेंदी। वीचार कबो आहे पोइ छा थींदो। हाणे त जाॻंदा न आहिनि, पोइ जाॻंदा जॻाईंदा। अखियूं वॾी थी वेंदियूं, धीरे धीरे माण्हुनि खे जीअं पतो लॻे थो त उन्हनि जी अखियूं वॾी थी वञनि। इहे अखियूं न, बुद्धि जी अख। नंढे नंढे चित्रनि सां एतिरो मज़ो न ईंदो आहे। वॾा वॾा ठही वेंदा। साइंस बि केतिरो मदद ॾींदी आहे न। विनाश में तत्व बि मदद कंदा आहिनि। बिगर कोड़ी ख़र्चे तव्हांखे केतिरी मदद ॾींदी आहे न। इहा प्रकृति तव्हांजे लाइ बिल्कुलु सफ़ायो करे छॾंदी आहे। ये बिल्कुलु छीछी दुनिया आहे। अजमेर में स्वर्ग जो यादगार आहे। हिते दिलवाड़े मंदिर
में स्थापना जो यादगार आहे। परंतु कुछ थोड़ी समझी सघंदा आहिनि। हाणे तव्हां समझदार ठहिया आहियो। भल मनुष्य चईंदा आहिनि असां न ॼाणंदा आहियूं कि विनाश थी वेंदो, सम्झ में न ईंदो आहे। हिकु कहानी बि आहे न, शेर आयो न मञंदा हुया, हिकु ॾींहुं सभु गायूं खाई वियो। तव्हां बि चईंदा आहियो न, ये दुनिया पुराणी दुनिया वई की वई, है न, ॾाढी वई बाक़ी थोड़ी रही। ये सॼी नॉलेज तव्हां ॿारनि जी बुद्धि में रहणी खपे। आत्मा ई धारण कंदी आहे। बाप जी बि आत्मा में ज्ञान आहे न, उहे जॾहिं शरीर धारण कंदा आहिनि तॾहिं ज्ञान ॾियणु लॻी वेंदा आहिनि। ज़रूरु उन्हनि में नॉलेज आहे, तॾहिं त नॉलेजफुल गॉड फादर चइबो आहे। उहे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि, पंहिंजे खे त ॼाणंदा आहिनि न। ऐं सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे उहो बि नॉलेज आहे। इन करे अंग्रेजी में नॉलेजफुल अक्षर ॾाढो सुठो आहे। मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज रूप आहे, त उन्हनि खे सॼी नॉलेज आहे। तव्हां इहे ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार न, जेको बीज आहे उनखे त सभु नॉलेज हूंदी न। शिव बाबा त आहे ई नॉलेजफुल। हिन जे बदिले माण्हुनि सम्झी वरितो आहे कि माण्हू त भॻवान त हर दिलि खे ॼाणंदो आहे, लेकिन भॻवान खे इहे सभु पतो आहे। इहे सुठी रीति बुद्धि में रहणो खपे। ईअं न कि सभिनि जी बुद्धि में हिकु रस धारणा थींदी। भल लिखंदा बि आहिनि, परंतु धारणा कुझु न आहे। नाम मात्र लिखता, ॿुधाए कंहिंखे बि न सघंदा, सिर्फ़ु कागज़ खे ॿुधाईंदा आहिनि। कागज़ छा कंदो? कागज़ सां त कोई सम्झंदो न। इहे चित्रनि सां ॾाढो सुठो सम्झंदा। वॾे ते वॾी नॉलेजफुल आहे त वॾे ते वॾी नॉलेज आहे त अक्षर बि ॾाढा वॾा हुजणा खपनि। वॾे ते वॾा चित्र ॾिसी मनुष्य सम्झंदा हिननि में ज़रूरु कुझु सार आहे। स्थापना और विनाश बि लिखियलु आहे न। राजधानी जी स्थापना आहे, ये गॉडली बर्थ राइट आहे असांजो। ये गॉडली बर्थ राइट आहे। हर हिकु ॿार जो हक़ आहे जीवन मुक्ति जो त ॿारनि जी बुद्धि हलणी खपे कि सभु जीवन बंद में आहिनि। इन्हनि खे जीवन बंद सां जीवन मुक्ति में कीअं वठी हलूं? पहिरियों शांति धाम में वेंदा, पोइ सुखधाम में ईंदा। हाणे जो आत्मा हेॾी ॾुखियूं आहिनि त असांखे हर हिक सां ट्राए करिणो खपे। ॾिसां हीअ जीवन मुक्ति में हलण जे लाइ चाहत आहे हिनजी, हीअ पंहिंजे जीवन जे बंधननि सां मुक्त थियणु चाहे थी। हालांकि द्वापर युग में बि पहिरियों सुख में ईंदा, लेकिन सतयुग जो सुख त ॾिसनि। सुखधाम खे जीवन मुक्ति चईंदासीं। इहे चित्र ख़ासि वॾा हुजणा खपनि। मुख्य चित्र आहे न इहो। ॾाढा वॾा अक्षर हुजनि त मनुष्य चवनि ॿी के एतिरा वॾा चित्र ठाहींदा आहिनि। ज़रूरु कुझु नॉलेज आहे त जाते तव्हां में बि वॾा चित्र लॻल हुजनि त पुछंदा छा? त अगरि ईअं थी वञनि त बाबा चईंदा आहिनि जाते वॾा चित्र लॻल हुजनि त पुछंदा इहे छा आहे? चओ एतिरा वॾा चित्र तव्हांजे सम्झण जे लाइ ठाहिया आहिनि। इन में क्लियर लिखियलु आहे बेहद जो वरसो हिननि जो हुयो। कल्ह जी ॻाल्हि आहे, अॼु उहा न आहे। ईशू जी 84 जन्म वठी करे हेठि अची विया आहिनि। तमो प्रधान सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिणो ई आहे। ज्ञान ऐं भक्ति पूज्य ऐं पुजारी जो खेल आहे। अधु में बिल्कुलु पूरो खेल आहे। त ईअं वॾा चित्र ठाहिण जी हिमत खपे। त बाबा जी मुरली वॾे चित्रनि जे लाइ आहे कि वॾा चित्र ठाहियो त माण्हू परां खां ई सम्झी सघे। सर्विस जो बि शौक़ु खपे न। दिल्ली जे त कोने में सर्विस करणी खपे। मेले मलाखणे में त ॾाढा माण्हू वेंदा आहिनि। हुते तव्हांखे चित्र ई कम में ईंदा। त्रिमूर्ति गोलो इहे मुख्य आहे।
ये ॾाढी सुठी चीज़ आहे। अंधनि जे अॻियां जीअं आईनो आहे, अंधनि खे पढ़ाइबो आहे, पढ़ंदी त आत्मा आहे न। अंधनि जे लाइ जीअं आईनो आहे, पढ़ंदी त आत्मा ई आहे न, परंतु आत्मा जे ऑर्गन्स नंढा आहिनि त उन्हनि खे पढ़ाइण लाइ चित्र आदि ॾेखाइबा आहिनि। सिर्फ़ु थोरा वॾा हूंदा आहिनि त दुनिया जो नक्शो सिर्फ़ु थोरा वॾा थींदा आहिनि, पोइ थोरा वॾा थींदा आहिनि त दुनिया जो नक्शो ॾेखारींदा आहिनि। पोइ उहो सॼो नक्शो उन्हनि जी ॿुधी में वेही रहंदो आहे। हाणे तव्हांजी ॿुधी में सॼो ड्रामा जो चक्कर आहे। एतिरा सभु धर्म कीअं कीअं नंबरवार ईंदा आहिनि, पोइ हली वेंदा आहिनि। हुते त हिकु आदि सनातन देवी देवता धर्म आहे जंहिंखे स्वर्ग हेवन चइबो आहे। हुते त सिर्फ़ु हिकु ई असांजो धर्म हूंदो जंहिंखे स्वर्ग हेवन चईंदासीं। बाप सां गॾु योग लॻाइण सां आत्मा पतत खां पावन थी वेंदी। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। बाप सां योग लॻाइण सां, योग अर्थात यादि, बाप सां योग लॻाइण सां आत्मा पतत खां पावन थी वेंदी आहे। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। योग अर्थात यादि। बाप ई चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो, इहो चइणो पवंदो आहे। लौकिक बाप खे कोई चइणो न पवंदो। लौकिक बाप खे कोई चइणो न पवंदो कि मूंखे यादि करो। ॿार ऑटोमेटिकली बाबा मम्मा कंदा रहंदा आहिनि। उहा आहे लौकिक माता पिता, इहो आहे असांजो पारलौकिक पिता जंहिंजो गायन आहे तव्हांजी कृपा से सुख गनेरे। जंहिंखे दुख आहे उहो ई गाईंदा आहिनि। सुख में त दरकार ई न आहे न गाइण जी, दुख में सभु पुकारंदा आहिनि बाबा। हाणे तव्हां सम्झी विया आहियो कि इहे माता पिता आहे। बाप चईंदा आहिनि दिन प्रतिदिन तव्हांखे गुईअ ते गुईअ ॻाल्हियूं ॿुधायां थो। अॻियां मालूम हुयो छा कि माता पिता कंहिंखे चइबो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पिता त उन्हनि खे ई चइबो आहे न। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पिता त उन्हनि खे ई चइबो आहे न। पिता सां पोइ वरसो मिलंदो आहे ब्रह्मा द्वारा। पिता सां पोइ वरसो मिलंदो आहे ब्रह्मा द्वारा। माता बि खपे न, छो जी ॿारनि खे एडॉप्ट करिणो आहे। इहा ॻाल्हि कंहिंजे बि ध्यान में न ईंदी त बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार बाप खे यादि कंदा रहो। लक्ष्य मिली वियो पोइ भल किथे बि रहो, विलायत में वञो, 7 रोज़ कोर्स कयो त ॾाढो आहे। बाप सां त वरसो वठिणो ई आहे। यादि सां ई आत्मा पावन थी वेंदी। ॾिसो 7 रोज़ कोर्स कयो पोइ भले काॾे। हाणे पढ़ी करे असां सम्झी सघंदा आहियूं कि हा 7 रोज़ कोर्स करण सां काॾे बि हलूं न। 7 रोज़ कोर्स करण खां पोइ अगरि रेगुलर असां पंहिंजे स्थान ते बि मुरली पढ़ूं, बाबा खे यादि करूं, जो सिखियो आहे उहा डेली रिवाइज़ करूं त असां ॾाढो अॻियां वधी सघंदा आहियूं। बाप सां वरसो त वठिणो ई आहे न। यादि सां ई आत्मा पावन थींदी आहे। यादि सां ई आत्मा पावन थींदी, स्वर्ग जो मालिक ठहींदी। इहे लक्ष्य त ॿुधी में आहे, पोइ भल किथे बि वञो। सॼो ज्ञान गीता जो हिन बैच में आहे। कोई खे पुछण जी दरकार ई न आहे कि छा करिणो आहे। बाप सां वरसो वठिणो आहे त ज़रूरु बाप खे यादि करिणो आहे न। तव्हां इहो वरसो बाप सां अनेक बार वरितो। असां इहो वरसो बाप खां अनेक बार वरितो आहे। ड्रामा जो चक्कर रिपीट थींदो ई रहंदो आहे। अनेक बार तव्हां टीचर सां पढ़ी करे कोई न कोई पद प्राप्त कंदा आया आहियो। पढ़ाई में बुद्धि योग टीचर सां गॾु रहंदो आहे न। इम्तिहान चाहे नंढो चाहे वॾो हुजे, पढ़ंदी त आत्मा ई आहे न। इन्हनि जी बि आत्मा पढ़ंदी आहे। टीचर ॿियो पोइ एम ऑब्जेक्ट खे यादि करो। टीचर खे ऐं पंहिंजी एम ऑब्जेक्ट खे सृष्टि जो चक्कर बुद्धि में रखिणो आहे। बाप ऐं वरसे खे यादि करिणो आहे।
दैवी गुण भी धारण करणा आहिनि। जेतिरो धारण कंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। सुठी रीति यादि कंदा रहंदव, पोइ हिते अचण जी बि दरकार न आहे, परंतु पोइ बि ईंदा आहिनि। अहिड़ो उच्च भाव जंहिंसां एतिरो बेहद जो वरसो मिलंदो आहे, उन्हनि सां मिली करे त अचूं। मंत्र वठी करे सभु ईंदा आहिनि। पोइ बि ॿार सोचंदा आहिनि कि अहिड़े उच्च ते उच्च बाप आहे जंहिंसां एतिरो बेहद जो वरसो मिलंदो आहे, उन्हनि सां मिली करे त अचूं, मंत्र वठी करे त अचूं। तव्हांखे त ॾाढी भारी मंत्र मिलंदो आहे। नॉलेज त सॼी सुठी रीति बुद्धि में आहे। असांखे त एॾो भारी मंत्र मिलंदो आहे न, मन मना भव। नॉलेज त सॼी सुठी रीति बुद्धि में आहे। चेक करो, सभु बुद्धि में आहे न। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि विनाशी कमाई जे पुठियां जास्ती टाइम न करणो, जास्ती टाइम वेस्ट न करणो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि विनाशी कमाई जे पुठियां जास्ती टाइम वेस्ट न करणो आहे। उहो त सभु मिट्टी में मिली वेंदा। बाप खे कुझु खपे छा? कुझु बि न। कुझु बि ख़र्चो आदि कंदा आहिनि सो त पंहिंजे लाइ ई कंदा आहिनि। हिन में पाई जो बि ख़र्चो न आहे। कोई ॻोल्हे वटि टैंक आदि त ख़रीद न करणी आहे न लड़ाई जे लाइ, है न। असांखे पैसा आदि छो खपनि? कोई ॻोल्हा वटि टैंक त ख़रीदणो न आहे न लड़ाई जे लाइ, है न। कुझु बि ख़र्चो आदि कंदा आहियो सो त पंहिंजे लाइ ई कंदा आहियो। हिन में पाई जो बि ख़र्चो न आहे बाबा जे ज्ञान में। बाबा त चवनि था 7 रोज़ कोर्स वठो फ्री में। पोइ पंहिंजी घर गृहस्थी में मुरली जे लाइ त फ्री में बि मिली सघंदी आहे, लेकिन आहे त पैसा बि ॾियणा बाबा जी अॻे में बि ॾियो, भले ख़रीदणी न आहे, लेकिन अगरि हूंदो आहे धन त ॾियणो खपे। न त बाबा फ्री में बि ॾेई सघंदा आहिनि तव्हांखे मुरली। बाबा थोरी घुरंदा आहिनि पैसा, लेकिन जिते बि असां रहूं था उते पोस्ट ते अचे थी त हुननि जा त पैसा ॾियणा सुठो आहे न। या चलो इंटरनेट सां ई वठंदव त इंटरनेट लाइ बि पैसा त ॾियणा पवंदा न। बाबा चवंदा आहिनि ॿियो त कुझु बि ख़र्चो न आहे, बसि पढ़ी करे रोज़ रोज़ श्रीमत जो मिले थी उहो बुद्धि में धारण करे ऐं पंहिंजी उन्नति कंदा रहो। तव्हां लड़दे हुए बि सॼी दुनिया में गुप्त आहे। असांजे हिन समय युद्ध हले थी, लेकिन युद्ध हलंदे हुए बि असां जीवन में सदा गुप्त आहियूं। त बाबा असांखे चवनि था कि सॼी हिते सभु तव्हां लड़दे हुए बि सॼी दुनिया खां गुप्त आहियो। तव्हांजी लड़ाई ॾिसो कहिड़ी आहे, हिनखे चइबो आहे योग बल। सॼी गुप्त ॻाल्हि हले थी। हिन में कोई खे मारण जी बि दरकार न आहे। दुनिया वारा त पोजीशन वठण लाइ हिक ॿिए खे मारंदा आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे, या दुश्मननि खे बि मारंदा आहिनि। इन्हनि सभिनि जो मौत ड्रामा में नूंद आहे। इन्हनि सभिनि जो मौत ड्रामा में नूंद आहे। हर 5000 वर्ष पोइ असां योग बल तव्हां पुराणे योग बल सां, बाबा चवंदा आहिनि हर 5000 वर्ष पोइ तव्हां योग बल जमा करण लाइ पढ़ाई पढ़ंदा आहियो। पढ़ाई पूरी थी पोइ प्रालब्ध खपे नई दुनिया में। पुराणी दुनिया जे लाइ नेचुरल क्लैमिटीज़ आहे, गायन बि आहे। पंहिंजे कुल जो विनाश कीअं कंदा? बाबा असांखे चवनि था गायन बि आहे। पंहिंजे कुल जो विनाश कीअं कंदा? केतिरो वॾो कुल आहे दुनिया में। त इहे नेचुरल क्लैमिटीज़ असांजी हिन में मदद कंदी आहे। दुनिया वारा न करनि, लेकिन नेचुरल क्लैमिटीज़ मदद कंदी आहे। सॼो यूरोप अची वेंदो। इहे भारत त अलॻि कोने में आहे, बाक़ी सभु खलास थी वेंदो।
बाबा चवनि था कि बाक़ी सभु खलास थी वेंदा। योग बल सां असां पूरे विश्व ते विजय पाईंदा आहियूं। पवित्र बि ठहिणो। योग बल सां असां पूरे विश्व ते विजय पाईंदा आहियूं। पवित्र बि ठहिणो आहे। इन लक्ष्मी नारायण जहिड़ो हुते क्रिमिनल आहे हूंदी ई न आहे। अॻियां हली करे तव्हांखे ॾाढो साक्षात्कार थींदो। त हाणे खां ई असांखे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। हुते क्रिमिनल आहे हूंदी ई न। त सदा ख़ुदि खे विष्णु अवतार सम्झो। अगरि असां सदा ई विष्णु अवतार जे रूप में रहंदासीं त असांजी दृष्टि वृत्ति ख़राबु थींदी ई न। पहिरियों पहिरियों सभु इहे अभ्यास कंदा हुया कि मां विष्णु आहियां, त स्त्री जो बान ख़तमु थी वियो। आत्मा सम्झण सां देह जो बान ख़तमु थी वेंदो। विष्णु सम्झण सां स्त्री जो बान ख़तमु थी वेंदो। त बाबा चवंदा आहिनि कि हुते क्रिमिनल आहे न हूंदी आहे। अॻियां हली तव्हांखे ॾाढा साक्षात्कार बि थींदा। पंहिंजे देश जे नज़दीक अचण सां पोइ खाई ॾेखारे में ॾींदी आहे। बाबा चवंदा आहिनि पंहिंजे देश नज़दीक अचण सां झाड़ ॾेखारे में ॾींदा आहिनि। त ख़ुशी थींदी आहे हाणे वञी करे पहुचासीं पंहिंजे घर जे नज़दीक। त हाणे जेतिरो जेतिरो असां अॻियां हलंदा वेंदासीं त ओतिरो ओतिरो असांखे पंहिंजी परम धाम पंहिंजो स्वर्ग नज़र ईंदो। परम धाम में असां पहुचा हाणे बसि स्वर्ग में असां विया बसि झाड़ नज़र ईंदा। हाणे तव्हां वञी करे पहुचो पंहिंजे घर त ख़ुशी थींदी आहे न। तव्हां बि घर हली वेंदा त पोइ पहिरियों पंहिंजे असां घर हलंदासीं पोइ पंहिंजे सुखधाम में ईंदासीं। बाक़ी थोरो समय स्वर्ग सां विदाई जे लाइ केतिरो समय, स्वर्ग सां विदाई कंदे हुए केतिरो समय थी वियो। हाणे वरी स्वर्ग नज़दीक अचे थो न। हाणे वरी स्वर्ग नज़दीक अचे थो। तव्हांजी बुद्धि हली वेंदी मथे। उहा निराकारी दुनिया जेके ब्रह्मांड चइबो आहे। असां हिते रहण वारा आहियूं। हिते 84 जन्मनि जो पाठ वॼायो। हाणे असां वेंदा आहियूं पंहिंजे घर। थोरो समय घर में विश्राम करो, आत्मा में शक्ति भरो ऐं वापसि पाठ वॼाइण लॻी वेंदासीं। हिते 84 जो पाठ वॼायो। हाणे असां वेंदा आहियूं। तव्हां ॿार आहियो ऑलराउंडर। बाबा चवंदा तव्हां ॿार ई ब्रह्मांड खां आया आहियो। 84 जन्मनि जो पाठ वॼायो त तव्हां थी वियो ऑलराउंडर। शुरू खां वठी करे पूरा 84 जन्म वठिणा आहिनि। देरी में अचण वारा ऑलराउंडर हुनखे न चईंदासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि। बाबा चवनि था कि तव्हां ऑलराउंडर पाठ वॼाईंदा आहियो। शुरू खां वठी करे 84 जन्म वठंदा आहियो। देरी सां अचण वारा ऑलराउंडर न। बाबा सम्झाईंदा आहिनि मैक्सिमम ऐं मिनिमम केतिरा जन्म वठंदा आहियो। हिकु जन्म ताईं बि आहे, पिछाड़ी में सभु हली वेंदा। पिछाड़ी में सभु मथे परमधाम में हली वेंदा। वापसि हली वेंदा पंहिंजे घर। नाटक पूरो थी वियो, खेल खलास। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि मूंखे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। बाबा चवंदा आहिनि मूं वटि परमधाम में हली ईंदा हुआ जॾहिं अंत समय ईंदो त बाबा सां गॾु बाबा जी जीअं ई अंत समय अचे हूअं असांखे ध्यानु रखिणो आहे कि हा बाबा वटि हलणो आहे। नाटक पूरो थियो, खेल खलास। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि मूंखे यादि करो अंत मते सुगति प्राप्त थी वेंदी। बाप
बाबा चईंदा आहिनि बाप वटि परमधाम में हली हलंदासीं, उनखे चइबो आहे शांतीधाम, मुक्तिधाम, पोइ ईंदासीं सुखधाम। त हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि मूंखे यादि करो अंत मते सो गति थी वेंदी। अपार मथां खां हर हिकु आत्मा सतो प्रधान ईंदी आहे। पोइ ॿार रोज़ जे कोई चीज़ पहिरियों नई नई आहे पई 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 कंहिं ॾींहुं हिकदमि कारी थी वेंदी न, त ईअं ई असांजी आत्मा बि पाठ वॼाईंदे वॼाईंदे पोइ हिकदमि कारी तमो प्रधान थी वेंदी आहे। इहा दुखधाम आहे। मथां खां हर हिकु सतो प्रधान खां सतो रजो तमो में ईंदा आहिनि। हिकु जन्म हूंदो त उन में बि इन 4 स्टेजिस खे पार करिणो हूंदो। हिकु जन्म में बि इन 4 स्टेजिस खे पार, मतिलबु अगरि देरी सां बि आयो त बि उनखे 4 स्टेज में पार करिणो पवंदो। केतिरो सुठो ॿारनि खे वेही बाबा सम्झाइनि था, पोइ बि यादि न कंदा आहिनि, बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। नंबरवार त आहे न, ॿार ॼाणंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार रुद्रमाला बि ठहींदी, रुंडमाला बि ठहींदी, भगत माला, त उहो त असांखे त हाणे रुद्रमाला ऐं रुंडमाला ठाहिणी आहे। बाबा चईंदा आहिनि असांखे त हाणे कहिड़ी माला, बाबा त पंहिंजी माला ठाहिणु आयो न, त बाबा त रुद्रमाला ठाहींदा। पोइ असां वञी करे पोइ सतयुग में रुंडमाला ठाहींदी। रुद्रमाला मथे हूंदी आहे, रुंडमाला हेठि हूंदी आहे। त बाबा चवनि था बेहद जे विश्व जी इहा माला आहे। वैसे बाबा चईंदा आहिनि न कि असां पूरी बाबा में पंहिंजी माला ठाहिणा, पूरी विश्व जी आत्मा हिकु माला जे रूप में रहियूं आहिनि। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा, ॿिन्हिनि जो सरनेम ॾिसो। इहे प्रजापिता ब्रह्मा जो नाम आहे न। अधु कलाक पोइ ईंदो आहे रावण। डीटीज़म पोइ इस्लामिज़म। आदम बीबी खे यादि कंदा आहियूं न, पैराडाइज़ खे बि यादि कंदा आहियूं। भारत पैराडाइज़ स्वर्ग हुयो। ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे। बाबा चवनि था कि भारत पैराडाइज़ हुयो, ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बेहद जो बाप ऊच भॻवान ऊच पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, ऊच पदवी ॾियाराईंदा आहिनि। अहिड़े बाप की छो न यादि करो। ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे, परंतु बुद्धि में युद्ध हलंदी रहंदी आहे न। मन में संकल्पनि जी युद्ध, बुद्धि हेॾे होॾे भटकदी रहंदी आहे। त युद्ध जो मैदान आहे। माया ठहरण ई न ॾींदी आहे, घड़ी घड़ी किराए ॾींदी आहे। बाप त चईंदा आहिनि ॿार यादि में ई तव्हां माया जी ठही वेंदा। बाप त चईंदा आहिनि कि मुंहिंजी यादि सां ई तव्हां माया जी ठही वेंदो। अच्छा मीठी मीठी सिक्योरिटी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जो सिखलाईंदा आहिनि, उन्हनि खे अमल में लाइणो आहे, सिर्फ़ु कागज़ ते नोट न करिणो आहे। विनाश खां पहिरियों जीवन बंद सां जीवन मुक्ति प्राप्त करणी। ॿियो आहे पंहिंजो टाइम विनाशी कमाइनि जे पुठियां वधीक वेस्ट न करिणो आहे। ज़रूरत आहे त अलॻि ॻाल्हि आहे। शिव जी इहा त सभु मिटी में मिली वञिणो आहे। त बाबा चवनि था कि इहे त सभु मिटी में मिलण वारो आहे, त छो न असां बाबा जी ज्ञान योग में ज़्यादा समय ॾियो। इन करे बेहद जी बाप सां बेहद जो वरसो वठिणो आहे, दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। वरदाना योग बल द्वारा माया जी शक्ति ते जीत प्राप्त करण वारा विजयी आत्मा ठहो। ज्ञान बल ऐं योग बल सभिनि खां श्रेष्ठ बल आहे।
ज्ञान बल और योग बल सभिनि खां श्रेष्ठ बल आहे। जीअं साइंस जो बल अधु कलाक बाबा चईंदा आहिनि, जीअं साइंस जो बल अंधकार ते विजय प्राप्त कर रोशनी कर ॾींदो आहे। ज्ञान बल योग बल सभिनि खां श्रेष्ठ बल आहे। जीअं साइंस जो बल अंधकार ते विजय प्राप्त कराईंदो आहे, त उअं ई बाबा चवनि था कि योग बल द्वारा ई श्रेष्ठ योग बल सदा जे लाइ माया ते जीत प्राप्त विजयी ठाहे ॾींदो आहे। साइंस जो बल अंधकार ते विजय प्राप्त कराईंदो आहे। योग बल जो बल माया ते जीत प्राप्त कराए सदा विजयी ठाहींदो आहे। योग बल एतिरो श्रेष्ठ बल आहे जो माया जी शक्ति हिन जे अॻियां कुझु बि न करे सघंदी आहे। योग बल वारी आत्माऊं स्वप्न में भी माया सां हार न खाई सघंदी आहे। त असां सुम्हंदासीं बाबा जी छत्रछाया में बाबा सां गॾु, उथंदासीं बाबा सां गॾु, पढ़ंदासीं बाबा सां गॾु, खाईंदासीं पीअंदासीं बाबा सां गॾु, त असांखे माया सां बि असां कॾहिं हार न खाई सघंदा आहियूं। स्वप्न में बि कमज़ोरी अची न सघंदी आहे। अहिड़ो विजय जो तिलक लॻल आहे, अहिड़ो विजय जो तिलक मस्तक ते लॻल आहे न। बाबा पुछनि था कि स्वप्न में बि असां राइट रहूं, छा खाइण, सपने में बि असां कंहिं बि माया जी कंहिं बि रूप सां धोखो न खाई सघूं। ऑलवेज सुम्हंदे हुए बि विजय जो तिलक। स्लोगन आहे नंबर 1 में अचिणो आहे त व्यर्थ खे समाप्त करिणो पवंदो। स्लोगन आहे नंबर 1 में अचिणो आहे त व्यर्थ खे समृत में परिवर्तन करे ॾियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।